बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु मां हाज़िर थी आहियां ग्रामर जे हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु असीं हालतुनि बाबति पढ़ंदासीं जंहिंखे इंग्लिश में केसिस चइबो आहे। हिन टॉपिक बाबति अक्सर करे टेस्टुनि में पुछियो वेंदो आहे। इन करे असां तव्हां जे लाइ हिन टॉपिक ते हिकु नंढो वीडियो ठाहियो आहे। वीडियो में तव्हांखे हालतुनि बाबति फुल मालूमात मिलंदी। इन जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त हाणे असां पंहिंजे टॉपिक ॾांहुं हलूं। सिंधीअ में इस्म या ज़मीर जूं हेठियूं 5 हालतियूं आहिनि। नंबर 1 हालत फ़इली जंहिंखे इंग्लिश में नॉमिनेटिव केस चइबो आहे। नंबर 2 हालत मफ़ूली जंहिंखे इंग्लिश में ऑब्जेक्टिव केस चइबो आहे। नंबर 3 हालत जरी जंहिंखे इंग्लिश में एक्यूज़ेटिव केस चइबो आहे। नंबर 4 हालत इज़ाफ़ियत जंहिंखे इंग्लिश में पॉज़ेसिव केस चइबो आहे। नंबर 5 हालत निदा जंहिंखे इंग्लिश में वोकेटिव केस चइबो आहे। नंबर 1 हालत फ़इली नॉमिनेटिव केस। इन जी वस्फ़ कुझु हिन रीति आहे। जेको इस्म या ज़मीर जुमिले में कमु कंदड़ हुजे या जंहिं बाबति फ़इल कुझु ॿुधाए तंहिंखे फ़ाइल ऐं उन जी हालत खे हालत फ़इली चइबो आहे। याने जेको जुमिले में कमु कंदड़ हुजे। जीअं मिसाल हाशिम पढ़े थो। हिन जुमिले में हाशिम इस्म आहे ऐं इहो कमु करे थो। कहिड़ो कमु? पढ़ण जो कमु करे थो। हू खेॾे थो। हू लफ़्ज़ ज़मीर आहे जेको जुमिले में खेॾण जो कमु करे थो। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हालत फ़इली उन खे चवंदा आहियूं जेको जुमिले में कमु कंदड़ हुजे। नंबर 2 हालत मफ़ऊली ऑब्जेक्टिव केस। हिन जी वस्फ़ कुझु हिन रीति आहे। जुमिले में जॾहिं को बि इस्म या ज़मीर मफ़ऊल थी कमु अचे त उन खे हालत मफ़ऊली चइबो आहे। मफ़ऊल उन खे चइबो आहे जंहिं ते कमु थिए। मिसाल तौरु कासाईअ बकरी कुठी। हिन जुमिले में कासाई फ़ाइल आहे ऐं बकरी मफ़ऊल आहे। हाणे ॾिसो कासाई कमु करे थो। कहिड़ो कमु? बकरी कुहण जो कमु करे थो। हिन कुतो मारियो। में कुतो मफ़ऊल आहे। हिकु ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो। जेको कम जो कंदड़ हूंदो उन खे फ़ाइल चवंदासीं ऐं जंहिं ते कमु थींदो उन खे मफ़ऊल चवंदासीं। अचो त हाणे अॻिते हलूं। नंबर 3 हालत जरी एक्यूज़ेटिव केस। हिन जी वस्फ़ कुझु हिन रीति आहे। इस्म या ज़मीर जे पोयां जेकॾहिं को हरफ़ जर अचे उन मां हर हिकु ॿिए इस्म या ज़मीर सां लाॻापो ॾेखारे त उन इस्म या ज़मीर खे हालत जरी चइबो आहे। याने हालत जरी में लाॻापो ॾेखारिबो आहे। मिसाल तौरु मेज़ ते कलम रखियल आहे। हाणे मेज़ बि इस्म आहे ऐं कलम बि इस्म आहे ऐं ते हरफ़ जर आहे। इहो ॿिन्हिनि इस्मनि में लाॻापो ॾेखारे थो। हिन मूंखे अंब ॾिनो। हेठिएं जुमिले में बि खे लाॻापो ॾेखारे थी। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हालत जरी में या त ॿिनि इस्मनि जे विच में लाॻापो ॾेखारिबो आहे या वरी ज़मीरनि जे विच में। और हालत इज़ाफ़ियत पॉज़ेसिव केस। हिन जी वस्फ़ कुझु हिन रीति आहे। उहा हालत जेका हिकु ज़मीर या इस्म जो ॿिए इस्म या ज़मीर सां मालिकीअ जो लाॻापो ॾेखारे तंहिंखे हालत इज़ाफ़ियत चइबो आहे। याने हिन हालत में मालिकी ॾेखारी वेंदी आहे। अचो त मिसाल ॾिसूं। अहमद वारो उठ भलो आहे। सो हिन जुमिले में मालिकी ॾेखारी वई आहे। अहमद वारो याने अहमद जो उठ भलो आहे। वारो लफ़्ज़ मालिकी ॾेखारे थो। हिन जो कलम सुठो आहे। जो लफ़्ज़ बि हालत इज़ाफ़ियत आहे जेको मालिकी ॾेखारे थो। नंबर 5 हालत निदा वोकेटिव केस। हालत निदा जी वस्फ़ कुझु हिन रीति आहे। जुमिले में जंहिं इस्म या ज़मीर खे हाज़िर सम्झी या पुकारियो वञे तंहिंखे हालत निदा चइबो आहे। इन जी वस्फ़ मां ई तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अचो त मिसाल ॾिसूं। अड़े हसन ही छा पियो करीं? हिन जुमिले में हसन हाज़िर आहे। उन खे सॾु करे चयो वञे थो त छा पियो करीं? ए उमर मूंखे पाणी पीआर। हली महिनत करे पढ़।
उम्मीद त हिन वीडियो मां तव्हांखे काफ़ी घणी मालूमात मिली हूंदी। अगर हिन टॉपिक मां कंहिं भी टेस्ट में को क्वेश्चन अचे त तव्हां आसानी सां हल करे वेंदो। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिक नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, खुदा निगहबान।